पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे वेलकम। दोस्तों अॼु जी नई अपडेट तव्हांजे लाइ आंदी आहे। दोस्तों हिन में तव्हांखे पंजाबी ड्रामे जी पूरी मालूमात ॾींदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुशू वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों हाणे तव्हां ॾिठो लगातार त जेको आहे कोशिशि कई पई वञे त चाकर ख़ान खे मारियो वञे, लेकिन हर को कतराए रहियो आहे। जाबर सोचे रहियो आहे त मां अगरि मारींदुमि त मां फंसदुमि, मूंखे हसीना फसाए वेंदी, अकेली मिल्कियत जी मालिक थी वेंदी। हसीना छा सोचे थी मां अगरि ज़हर ॾेई मारियोमांसि त पोइ जाबर वारा हो सभु कुता मुंहिंजी मिल्कियत खाई वेंदा। उहो चए थी त हिकु तीर सां ॿ निशान कयनि, चाकर बि मरे ऐं जाबर वारा बि फासनि ऐं रुंडो बि फासे। हुनजी इहा कोशिशि आहे, पर सभिनी खे लालच मराए थी। लालच बुरी बला हूंदी आहे। चवंदा आहिनि लालच इंसान खे लठु खाराईंदी आहे ऐं हिननि सां बि ईअं थींदो। हाली त हिक ॿिए जी ॻाल्हि नथा मञनि, उहे तंग थी नेठि सभु रुंडो जाबर ऐं होॾां हसीना गॾिजी करे हिकिड़ी पेज ते अची वेंदा लालच जे करे। पोइ इहे जेको आहे न फासी वेंदा, नुक़सानु खाई वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे शाहिद खुशू वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। वॾियूं तव्हांजूं महिरबानियूं।